जॾहिं खां हमजिन्स परस्तीअ जे रुझाननि खे छूट मिली आहे, तंहिंखां पोइ अहिड़नि माण्हुनि जो अंग वधी वियो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जज़्बा रखंदड़ माण्हू ज़ाहिर थी रहिया आहिनि, जिन में न रुॻो मर्द पर अधु ते अधु औरतूं बि आहिनि। ऐं अहिड़ो इंकिशाफ़ अदाकारा संजीदा शेख कयो आहे, छो त ख़ूबसूरत अदाकारा खे कंहिं मर्द न पर औरत जिन्सी तौर ते हिरासां कयो। अदाकारा संजीदा शेख बोल्ड अदाकारा बि आहे ऐं बोल्ड मौज़ूअनि ते खुलियल नमूने ॻाल्हाइण खां बि नाहे लवाईंदी। पर जॾहिं हूअ जिन्सी हिरासानीअ जो शिकार थी त केतिरा ई ॾींहं सख़्ते में रही। संजीदा शेख सां हिक पार्टीअ दौरान हिक ॿी औरत शर्मनाक हरकतूं कयूं ऐं संजीदा जे कंहिं बि रद्द-ए-अमल न अचण ते हूअ वापसि हली वई, छो त संजीदा शेख ते सख़्तो तारी थी चुको हो त हीउ छा थी रहियो आहे। हिक इंटरव्यू में अदाकारा इन हवाले सां ॿुधायो त नाइट क्लब में हिक नौजवान छोकिरी मुंहिंजी ढकियल जायुनि खे छुहण लॻी हुई। अदाकारा चयो त नंढपिण खां इहो ई ॿुधायो वेंदो हो त मर्द छोकिरुनि खे ग़लति अंदाज़ में छुहंदा आहिनि, खेनि हिरासां कंदा आहिनि, साणनि बदतमीज़ी कंदा आहिनि, पर इहो ग़लति आहे। हाणे औरतूं अॻिते निकिरी आयूं आहिनि। ग़लति रस्ते जो मर्दनि या औरतुनि सां को बि वास्तो नाहे। जेको ग़लति आहे रुॻो उहो ई ग़लति हूंदो आहे। औरत खे बि ईअं ई ज़िम्मेवार क़रार ॾियणु घुरिजे जीअं मर्द खे ज़िम्मेवार क़रार ॾिनो वेंदो आहे।